अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाक सऊदी सहकार जे खिते जे अमल ऐं सलामतीअ ते मुस्बत असर पवंदा। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो सऊदी फ़ौज सरबराह सां मुलाक़ात में इज़हार। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं सऊदी फ़ौज सरबराह में रियाज़ में मुलाक़ात थी। मुलाक़ात दौरान अफ़गान अमन अमल ऐं फ़ौजी सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर IMF जी मौजूदु प्रोग्राम ते अमल खे ॾुखियो करार ॾेई छॾियो। शौकत तरीन चयो आहे त IMF सख़्तु शर्त रखिया आहिनि, जिन जी सियासी क़ीमत बि अदा करणी पई आहे। मईशत जी बहितरीअ लाइ शॉर्ट मीडियम ऐं लॉन्ग टर्म प्लैनिंग करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत चवे थी 2013 खां 17 ताईं तालीम ते $2006 मिलियन ख़र्च थिया आहिनि। एतिरी रक़म ख़र्च थिए हा त सिंध पेरिस बणिजी वञे हा। तालीमी इदारनि जी शरह 100% हुजे हा। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा किरोना पाण मुरादो नोटिस केस में सिंध जी रिपोर्ट ते रिमार्क्स। नवाब शाह डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद अबरार अहमद जाफ़र जी ज़ेर सदारत डिस्ट्रिक्ट पोलियो एडिकेशन कमेटीअ जो हिकु इजलास अॼु दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास में मार्च महीने में मुनक़िद पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम जो पिणु जाइज़ो वरितो वियो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर अबरार अहमद चयो त 31 मई खां शुरू थींदड़ 7 ॾींहनि वारी पोलियो ख़िलाफ़ ख़ुसूसी मुहिम खे कामयाब बणाइण लाइ लाॻापियल खाता पंहिंजा समूरा वसीला क़तब आणनि। जामशोर थर्मल पावर हाउस जे चैन पावर प्लांट मां ऑक्सीजन हासिल करण लाइ कामयाब तजुर्बो कयो वियो। जामशोर डिप्टी कमिश्नर फरीदुद्दीन मुस्तफ़ा पावर प्लांट मां हासिल थींदड़ ऑक्सीजन खे ज़ेर इस्तेमाल आणण लाइ महकमा सिहत खे मयार जी जांच पड़ताल जो हुकुम ॾिनो। मोरो ऐं उन जे आसपास फोर थियल मोटरसाइकिलनि ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ DSP मोरो अब्दुल हमीद पंवर ऐं SHO मोरो मोहम्मद हनीफ़ ऐं SHO दर्स पुलिस जी वॾी नफ़री साण करे ॻोठ अब्दुल गफ़ूर बुगियो ते छापो। फोर थियल 5 मोटरसाइकिलुनि समेत 5 जवाबदारनि यूनिस बुगियो, अली गुल सेठर, अज़ीज़ुल्ला बुगियो, रहमतुल्ला बुगियो, इलाही बख़्श बुगियो खे गिरफ़्तार करे वरितो। मोरो भरसा कांदड़ा कॉलोनीअ में ओधर ॾिनल 6000 रुपया वापसि घुरण तां जवाबदार हमिलो करे अमीन माछी ऐं मुहर्रम खे लठियूं हणी रतो रत करे छॾियो, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।